अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवी ॾिसी रहिया आहियो एस टीवी न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, चौहड़ जमाली खां जुम्मन लाखेटो जी रिपोर्ट मूजिब चौहड़ जमाली वेझो रोड मोरी स्टाफ भरिसां दरो बेराज जा कपर खाॼी विया। एग्रीकेशन अमले जे कन ते का बि जूं न सड़ी। कंहिं बि वक़्तु दड़ो बेराज मां इंसानी आबादियूं ॿुॾी सघनि थियूं। चौहड़ जमाली वेझो रोड मोरी स्टाफ भरिसां दड़ो बेराज जी RD 164 ते रोड मोरी खां मिर्ज़ा मोरी ताईं दड़ो बेराज जा कपर खाॼी ख़त्म थी विया, जेके कंहिं बि वक़्तु पाणी जे दबाव ते टुटी सघनि था, जंहिं जे नतीजे में दड़ो बेराज भरिसां क़ाइम केतिरा ई ॻोठ ॿुॾण जो ख़दशो आहे। ॻोठाणनि मूजिबि एग्रीकेशन अमले खे दड़ो बेराज अहिड़ी सूरतहाल बाबति केतिरा ई भेरा आगाह कयो आहे, पर आपाशी अमले कन लताड़ जो मुज़ाहिरो कंदे हिन तरफ़ को बि ध्यानु न ॾिनो आहे। एग्रीकेशन अमले जी अहिड़ी लापरवाही सबबि केतिरा ई ॻोठ ॿुॾण जो ख़तरो आहे। इलाइक़े वासियुनि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त दड़ो बेराज जे RD 164 जो कमज़ोर कपरनि खे मज़बूत करे इलाइक़े वासियुनि खे ॿुॾण खां बचायो वञे।